अवसार में जॾहिं बि कोशिश कयां थो त ही ज़ाती दुश्मनियूं ख़त्म थियूं ऐं सभु हिकु थी क़ौम जे लाइ आवाज़ उथारियो, पर इन तरफ़ कंहिंजो ख़्याल ई नथो वञे। तव्हां सही आहियो मंसूर बाबा। हिते हर को माण्हू पंहिंजा घर भरण जे चक्कर में आहे ऐं मिल्कियत गॾु करण जे चक्कर में आहे। हुनखे क़ौम जी का परवाह न आहे। अमा सां क़ौमूं उहे तरक़ी कंदियूं आहिनि जेके ज़ाती मफ़ादनि खे छॾे क़ौमी मफ़ाद खे तरजीह ॾियनि, पर असां उन जे उबतड़ सोचींदा आहियूं ऐं जेको कुझु बि हुजे, धन दौलत पावर मूं वटि हुजे, इन ई चक्कर में हिकिड़ो तबिको मथे निकिरी थो वञे ऐं पूरी क़ौम गुरबत जे दुबण में धिकजी थी वञे ऐं पोइ माशरो त इंतिशार जो शिकार बणिजी थो वञे। पर छा इहा ॻाल्हि माण्हुनि खे सम्झ में नथी अचे? हर माण्हू सम्झे थो ऐं पंहिंजी अखियुनि सां ॾिसे थो त हिन क़ौम जे मुस्तक़बिल खे तारीकी में धिकियो थो वञे, पर पोइ बि हू निकिरण लाइ तयारु छो न आहे? जीअं तव्हां चयो अमा साहिण त को बि माण्हू घरां निकिरे छो नथो। हर माण्हू इहो ई सोचे थो त को बि माण्हू घरां निकिरण लाइ तयारु न आहे, पर माण्हू इहो कोन था सोचनि त केरु इहो कदम खणे या न खणे। पर इहो मां कदम खणां थो, मां घरां निकिरां थो, पर न, इहे कॾहिं बि कोन थींदो। जॾहिं हर माण्हू इन तबाही जो ज़िम्मेवार पंहिंजो पाण खे सम्झंदो न, त पोइ उनजी गैरत उनखे घर में वेहण कान ॾींदी। बसि अमा साहिण, बसि हाणे वक़्तु अची वियो आहे त असांखे घरनि खां ॿाहिरि निकिरणो पवंदो हिन क़ौम जे मुस्तक़बिल में। तव्हां ॿुधायो अमा साहिण त तव्हांजो फ़ैसिलो छा? मंसूर बाबा चवंदो आहे त हीअ जंग सिर्फ़ु असां मर्दनि जी जंग न आहे, औरतुनि जी बि जंग आहे। असां सभिनी खे पंहिंजे हक़नि जे लाइ विढ़णु घुरिजे। छा वज़ीरा बि तव्हां सां गॾु हलंदी? हा, छो न। हिन मथां बि हिन धरती जो फ़र्ज़ु आहे, छा उहो फ़र्ज़ु पूरो न कंदी? हाणे छा करण वारा आहियो वज़ीरा? इहा त मूंखे बि ख़बर नथी पवे त अदा मिठू ऐं अदा खुदन कंहिंसां था मिलनि ऐं हाणे छा कंदा? उते त सभई मर्द हूंदा, छा असांखे अचणु ॾींदा? मंसूर बाबा चवंदो आहे त हाणे इहा सुजागी असांजी औरतुनि में बि अचणु घुरिजे। असांजूं औरतूं घर जे चुल्हे ॿारण लाइ सिर्फ़ु न आहिनि पैदा थियूं, उहे बि हिन मुआशिरे जो हिसो आहिनि। जॾहिं वज़ीरा खे वठी वञी त मां बि तव्हां सां गॾु हलंदसि। ही मिड़ेई ख़बरूं थो करे। ख़बरूं न आहिनि, तमामु जल्द सभु गॾिजी हलंदासीं। छा पिया सोचो अमा साहिण? छा असांखे हिन क़ौम जे मुस्तक़बिल लाइ ॿाहिरि निकिरणु घुरिजे? ही वक़्तु नाहे बाबा, हिन लाइ असांखे सही वक़्त जो इंतज़ारु करणो पवंदो। अमा साहिण, हिन क़ौम लाइ उहो वक़्तु आयो आहे, न ईंदो, ऐं न ई असां पंहिंजा हक़ विढ़ी वठी सघंदासीं। अमा असां हिकु बुज़दिल क़ौम आहियूं। अॼु मां इहो खुलियल लफ़्ज़नि में चवां थो पियो। असांजी सोच ऐं दिलेरी सिर्फ़ु सोचनि ताईं महदूद आहे ऐं सोशल मीडिया ते पोस्ट रखण ताईं महदूद आहे। असां सोशल मीडिया ते हिकु पोस्ट रखी सम्झंदा आहियूं त असां पंहिंजो फ़र्ज़ु पूरो करे छॾियो, पर असां पंहिंजे पाण खे केतिरो बि दिलेर छो न सम्झूं, पर ही तारीख़ असांखे कॾहिं बि माफ़ न कंदी। असां तारीख़ में ग़ुलाम ऐं बुज़दिल क़ौम लिखिया वेंदासीं, छो त असां ज़िल्लत जी ज़िंदगीअ खे त तरजीह ॾिनो आहे, पर इज़त जी मौत खे असां पसंदि नथा कयूं। काश मंसूर बाबा तव्हांजे जज़्बात खे कोई सम्झी सघे। तव्हां लाइ त मूं एॾी मिल्कियत गॾु कई आहे जो तव्हां सॼी हयाती वेही खाईंदो त बि खुटण वारी न आहे, पर पोइ बि तव्हांजी दिलि में हिन क़ौम जो दर्द ई वेही वियो आहे। मां ॾिसंदी आहियां त ॼण तव्हां हिन क़ौम जा ग़रीब तरीन शख़्स आहियो ऐं हिन क़ौम जे हक़नि जे लाइ विढ़णु चाहियो था। काश मंसूर बाबा तव्हांखे कोई सम्झी सघे। मुराद तमामु वॾो क़दम खयो आहे। हिकु ई ॾींहुं राज़नि वारनि सां गॾु मीर शाहनवाज़ ख़ान सां बि दुश्मनी करे वेठो आहे। मुराद शाहनवाज़ जे मथां न, पर उन जे दिलि ते वार कयो आहे। हाणे तव्हां छा था सम्झो त हू असांखे सुकून सां वेहणु ॾींदो? जेकॾहिं रेस सां न फिटाया न त हू पुलिस खे थोरो घणो पलींदो अचे पियो। हाणे दुश्मन बि असांजे साम्हूं हूंदा ऐं पुलिस खे बि उहो बचे छॾींदो। पोइ इहो ॿुधायो त असां काॾे वेंदासीं? सौट मुंहिंजे हर फ़ैसिले खे ग़लति साबित करणु घुरिजे। जॾहिं त मां हिन ख़ानदान खे बचाइण जे लाइ ज़हर जो ॾुख भायो, पर सौट जे ग़लति फ़ैसिलनि हिन ख़ानदान खे
ॿीहर मुसीबतनि में धिके छॾियो। सिर्फ़ु जेकॾहिं असां रहज़न वारनि में हथु विझूं हा न त उन्हनि खे मुंहुं ॾेई पिया सघूं, पर रईस शाहनवाज़ ख़ान खे मुंहुं ॾियण जी सघ असां में नाहे। हाणे पुलिस असांजे पोयां ईअं पवंदी जीअं गिदड़ जे पोयां शिकारी कुता हूंदा आहिनि। असांखे हाणे पंहिंजनि ॿिरनि में लिकण बि कोन ॾींदा। हा बा, हिन ख़ानदान जी तबाही मां पंहिंजी अखियुनि सां ॾिसां पई। काश जेकॾहिं सौट इहो क़दम खणण खां पहिरियां सोचे हा त असां सभ खां पहिरियां जुमे खे अगवा कराए उन खां सभु हक़ीक़त मालूम कयो हा। ऐं मीर शाहनवाज़ ख़ान कूड़ो साबित थी हा ऐं उनजो कंध पाण मुरादो झुकी वञे हा। रहज़न वारनि जी पुठ भराई करणु छॾे ॾे हा त पोइ असीं रहज़न वारनि खां पलहांद ॻाए वॼाए वठूं हा। काश मुसीबतनि खे दावत ॾियण खां पहिरियां सोचे हा मुराद। मरियम, असां सां नाइंसाफ़ी थियल आहे। पहिरियां रईस सां ॻाल्हायां, उन खां पोइ सख़्तु कदम खणी हा। नाइंसाफ़ी करण वारो इहो शाहनवाज़ आहे जंहिं सोट खे ॻाल्हियुनि जे चकर में फासाए ऐं हिक कूड़े माण्हूअ जी ज़बान मथां एतबार करे शिकस्त खाई वेही रहियो। सोटल त भले साईं ते यकीन कयो न। कूड़े माण्हूअ खे कॾहिं बि साख नाहे खणाइबी। जे हिन खे इहो कमु करणो हो न, या साख या रहज़न खे ॾे हा या वरी उन कमीणे ककर खे ॾे हा। सोट खे इहा ॻाल्हि सम्झ में ई कोन आई। उन्हनि हिक कूड़े माण्हूअ खे अॻियां करे बीहारियो, असांजो खून बि लोड़े विया, रहंदो संग चटीअ में बि वठी आ। इहे समूरियूं जो समूरियूं नाइंसाफ़ियूं जेके आहिनि न, मीर शाहनवाज़ जूं कयल आहिनि। हाणे तूं ॿुधा, उन जे दर ते वञण सां मूंखे कहिड़ो इंसाफ़ मिले हा। जेको कुझु तूं करे आयो आहे हू हुन जे पलांद में कदम खणंदा, तूं उन्हनि खे संभाले सघंदे? मरियम, तूं ख़ौफ़ न कर। मुंहिंजी ज़िंदगीअ में जेकॾहिं मुंहिंजे ख़ानदान ते का बि मुसीबत आई न त उनखे मां पाण मुंहुं ॾींदुसि। हा दा, इहा पकी ख़बर आहे त जुमो अगवा थी वियो आहे। जुमे खे अगवा मुराद वारनि ई कयो हूंदो। पोइ त असां जुमे जे अगवा जो केस मुराद वारनि मथां आणे सघूं था। ॿुधो हिन बेवकूफ़ जूं ख़बरूं। छो दा? जुमे जे मथां खून जो केस आहे। जेकॾहिं हाणे अगवा जो केस असां हणंदासीं त पोइ त असां उन जा साथारी गणबासीं। हूअं बि जुमे मुराद जे पादरनि जे बुआ खां सॼी हक़ीक़त उन्हनि खे ॿुधाए छॾी हूंदी, त मौत जे ख़ौफ़ खां भलो साईं उन सिर मथां रखियो। हाणे सभु ॻाल्हियूं छॾियो, हाणे सिर्फ़ु मंसूर ख़ान जो सोचो त करणो छा आहे। सोट, पहिरियां मुराद वारनि सां मुंहुं ॾियूं, पोइ मंसूर जो सोचींदासीं। जेकॾहिं असां मुराद जे मथां थोरो बि वज़न वधायो त हू वञी मंसूर जो पासो वठंदो। इन करे मुराद वारनि खे छोरो छिनो करण जे लाइ इहो लाज़मी आहे त मंसूर ख़ान खे पहिरियां मरणु घुरिजे। अदा मंसूर खे बि तॾहिं मारींदासीं जॾहिं हू सोट पूंछ सां मिलण ईंदो। हिन वक़्तु सौट कुंज ख़ौफ़ में वरतल आहे। हू मंसूर ख़ान सां ख़्वाब में मिलण जे लाइ बि न सोचींदी। हू मंसूर ख़ान सां मिलण जो प्रोग्राम ज़रूरु ठाहींदी। उन लाइ असांखे प्लान ठाहिणो पवंदो। सोट, कहिड़ो प्लान? राति तूं बि घर ॿुधाए छॾिजां ऐं असां बि घर ॿुधाए छॾींदासीं त सुभाणे असांखे दोस्तनि जी दावत आहे, ओॾां वञिणो आहे ऐं वापसी में असांजो सिज लही वेंदो। ऐं इहा ई चाल असांजी कामयाब थींदी। घटि नईअ जे करे ॻाल्हाईंदी आहियां जो वक़्तु ई नथो मिले। मिठी, तूं ख़ौफ़ में वरतल आहे, तुंहिंजो लहजो ई ॿुधाए थो। अदा वारनि खे मूं मथां शक थी पियो आहे। शक?
जॾहिं पाण मिलंदासीं न तोखे सॼी हक़ीक़त ॿुधाईंदसि। कॾहिं मिलण जी प्रोग्राम कनी थी? जॾहिं अदा वारा ॻोठ खां ॿाहिरि वियल हूंदा। उन्हनि खे मां दावत ॾेई पाण तरफ़ घुरायां? उनजी का बि ज़रूरत नाहे। जॾहिं वक़्तु मिलियो मां तोखे फ़ोन करे ॿुधाईंदसि। हिन वक़्तु मां फ़ोन बंदि थी कयां। बाबा साईं चओ त पासो वठी कयूं मुराद खे पूरो। हर किस तरह कॾहिं बि न। पहिरीं हिन मुराद खे मां पंहिंजनि जे ग़म में रहण थो चाहियां। उन्हनि जे ग़म में मथो मुंहुं पिटाइण थो चाहियां। ऐं पोइ उन सां प्लान थींदो। ऐं इन ओगे उठ मुराद खे पंहिंजे पेरनि में झुकाईंदुसि ऐं पोइ उनजे सीने ते लत ॾेई उनजे गर्दन ते काती मां पंहिंजे हथनि सां वाहींदुसि। बाबा साईं मुराद ॾाढो ॾुखियो माल आहे। उन्हीअ खे एतिरी छूट ॾियणु ख़तरे खां ख़ाली न आहे। इन ओगे उठ मुराद खे लक में नाकेली विझी पेरनि में टावण विझी पंहिंजे कदमनि में झुकाईंदुसि ऐं हिनखे चढ़ण जेतिरी हिमत बि न ॾींदोमांसि। ऐं जॾहिं मुंहिंजे पेरनि में तड़पी तड़पी पंहिंजे ज़िंदगी जी ख़ैरात घुरंदो त उनजे मुंहं ते तो तेल दागी बखे सॼे ॻोठ में घुमाईंदोमांसि ऐं पोइ छॾे ॾींदोमांसि। कॾहिं बि मुंहिंजे साम्हूं त छा ॻोठ वारनि जे घर मां बि न लॻी सघंदो। ही ॻोठ ई छॾे हलियो वेंदो। मुराद जो कुझु बि कयो जो दीवारी जे अंदरि कयो, पर हुन सां जेको मां कंदुसि उहो सरेआम हूंदो। ॻोठ जे मेन चौराहे ते थींदी। इहो तव्हां सां शाहनवाज़ खान जो वाइदो आहे। सौट आहे ई परबत रे। हू पाण खे ईअं सम्झे थो त मूंखां को वधीक ताक़त वारो हिते आहे ई को। जॾहिं त मुराद वारा हिन वक़्तु असांजी ताड़ में आहे। जेकॾहिं उन्हनि जे रुख चढ़ियो न त आंतरा कढी विझंदसि। इन करे तव्हांखे चवां थो त सौट खे बि अकेलो बनी त न छॾियो ऐं न वरी तव्हां अकेला वेंदा कयो। जॾहिं बि घर खां ॿाहिरि निकिरो तव्हां जूं अखियूं खुलियल हुजनि ऐं जेको बि माण्हू ॻोठ में दाख़िल थिए उन ते नज़र रखो। जेकॾहिं हू जुमे खे अगवा करे सघनि था त हू मौक़ो वठी असांजे मथां हमलो नथा करे सघनि। अदा असां त हर वक़्तु पंहिंजो ख़्यालु रखूं था, पर सौट खे इहा ॻाल्हि केरु सम्झाए? हू कॾहिं बि न सम्झंदो। इन करे चवां थो त तव्हां मां हिकिड़ो ॼणो उन सां गॾु हुजे। हाणे किथे आहे उहो? अदा शाम थियण वारी आहे। थी सघे थो ज़मीन तरफ़ ई हूंदो। ॾिठव, तव्हां मां हिकिड़ो सौट तरफ़ वञे, पर हा वॾी होशियारी सां। मां ई सौट तरफ़ वञा थो अदा। मूंसां वरी बि कुझु ठाह अथसि, बाक़ी ठारे सां हुनजी लॻे ई कोन। पोइ तूं ई खणी वञे। जेकॾहिं ज़मीन ते वञे त ॿिनि ज़मीननि खां पोइ वरी उन्हनि जी हथ आहे। ठीकु आहे अदा। बाबा साईं ज़ुल्म कियो बाबा साईं। अरे निभागा छो छा आहे आख़िर ॿुधाए बि त सही। मुराद वारनि सॼे ॻोठ में लूसी कुटे अगरि रोकाए मारियो आहे। कुझु कयो उन्हनि जो बाबा साईं। उहो मुंहिंजे घर में हिकिड़ी मूंखे सटको बि ॾेई सघंदा। पहिरियों सटको ॾेई चुका आहिनि बाबा साईं। जोड़ाओ बाबा साईं, कुझु कयो बाबा साईं। तव्हां टिनि वाथनि जे हथां हिकिड़ो कमज़ोर कमदार भॼी निकिरी वियो। हेफ़ आहे तव्हां ते, ॿुधी नथा मरो। अदा निभागो पादरनि जे ख़ौफ़ खां गोली खां बि तेज़ भॼे पियो। पोइ असां उनखे किथे पुॼूं हा? जॾहिं हू तव्हांजे हथनि में हुयो त पोइ उतां कीअं निकितो? सुट कारड़े तितर जीअं भड़कणी उतां निकिरी वियो।
उनजे खे हथु करे वठंदासीं अदा तव्हां रुगो परेशान न थियो ही ॿार ऐं ॿारु वियो हूंदो शाहनवाज़ ख़ान ॾे ऐं उहो हुनजो बुरो हशर करे असांजे मथां कूड़ा केस कराईंदो। कोई सोट हुन लाइ तव्हां छा सोचियो आहे? हाणे तव्हां हीअं कयो जो गाॾियूं कढो हली शहर वारे रस्ते ते था बीहूं। अदा थी सघे थो हू फ़रियाद न बि कनि। अली खान तूं शाहनवाज़ ख़ान जी फितरत खां वाक़ुफ़ न आहीं तॾहिं अहिड़ियूं ॻाल्हियूं था कयो। मां चवां थो देरि न कयो हलो गाॾियूं कढो अचो। परे रे वलनि तुंहिंजो अॻु वरितो ऐं तूं त भरी निकितो आहे मरीज़ कोन निकिरे कभी न छा था आजा ॿुधार तूं एतिरी हिनखे मार ॾिया इन खां वधीक बाबा साईं मार ॾियां बाबा साईं इहा ई मार ॾियां बाबा साईं इहा ई ॾियां। गाॾी कथाए वठी वञ हिनखे ऐं थाणे ते वञी रिपोर्ट कयो। सूबेदार खे मां फ़ोन करे थो छॾियां हुनखे चए थो त वैसे मोकिलियो आहे। सूबेदार खे चओसि त हिन जी फ़रियाद वठे हिनखे मारण वारा मुराद वारा ऐं हुनजा सोट आहिनि। बाबा ही दुश्मनी कॾहिं ख़तमु थियण वारी आहे ई कोन। बाबा मुराद वारनि सां थियल बि ना इंसाफ़ी आहे। मुराद वारनि जो सौट ककर मारियो मूं पंहिंजी अखियुनि सां ॾिठो। फ़ैसिले में वरी कूड़ो क़ुरान जुमो खणी वियो कोन मूं कयो आहे। जुमे जे सीने ते बंदूक रखी हूंदी राज़न पोइ उहो केॾां वञे? अदा इहा ॻाल्हि तूं मुराद सां ई सोडन सां कई आहे? बाबा इहा ॻाल्हि उन्हनि सां करण जी का बि ज़रूरत न आहे। केरु वरितो फ़ैसिलनि में शाहिदी ॾींदो? मां शाहिदी ॾींदुसि बाबा मां हक़ जी ख़ातिर मारिजी वञा त का ॻाल्हि न आहे। जेकॾहिं तूं शाहिदी ॾींदी न त राज़त तोखे बंदूक हणण में देरि ई कोन कंदो। इन्हनि दुरियुनि में न ॻाल्हियूं थींदियूं न ई अदा मिठू खे शाहिदी ॾियण जी ज़रूरत पवंदी। ॾींहुं अॻे या ॾींहुं पोइ फ़ैसिलो त उन्हनि जो ज़रूरु थींदो। ॿ चकर हिननि ॿिन्हिनि जे विच में फ़ैसिलो थी चुको आहे। उन मां छा थियो जो वरी 3 चकर फ़ैसिलो थींदो? चई बाबा सही थो हाणे ॿई दुरियूं पाण में विड़ी तबाह थी मरंदियूं। मालिक साईं ख़ैरु कंदो बाक़ी लॻे कोन थो त ख़ैरु थींदो। मंसूर बाबा सही चवंदो आहे असांजी क़ौम सुधरण जी न आहे। जेतिरो ई क़ौम पंहिंजी ज़ात जे लाइ विड़े थी जेकॾहिं एतिरो ई पंहिंजे हक़नि जे लाइ विड़े हा त अॼु असां अलाए किथे हुजूं। ही क़ौम पाण खे तबाह कंदी पर सुधरंदी कोन। तो मीर शाहनवाज़ ख़ान जे माण्हुनि में हथ विझी लस्सी कया चओ पंहिंजे माण्हुनि खे त फौरी तौर ते हिननि मां हथ कढी मूंखां माफ़ी घुरनि। मुराद तव्हांजो छेड़ो ख़ामोश रेस जी चुर्च ते फ़रियाद करण थो वञी। अड़े तोखे ख़बर न आहे त असां हिक ई ॻोठ जा आहियूं। जनरो जनरे सां गॾियो पियो आहे। तूं असांखे ॿधराए घर में सुखियो थी वेहंदे हा? अड़े जेकॾहिं पंहिंजो ऐं पंहिंजनि जो ख़ैरु थो घुरी न त कंहिंजे बि विच में न अच ऐं असां लाइ को बि मसालो न कजांइ। मुराद तुंहिंजे हमरान मूंसां नामुरादी मुंहिंजो मतिलबु आहे मूंसां नाइंसाफ़ी कई आहे। राति ताक़त अचिजा त तुंहिंजो मसालो हल कंदासीं। ऐं ॻाल्हि ॿुध जेकॾहिं न आहे न त रेस जे बगल मां छिके खणी ईंदोसांइ। इज़त सां आहे त मसालो हल थी वेंदो न त ॻोठ में रही कोन सघंदे। मां वञी रे सघंदा जा तो मुंहिंजे दामाद यार ॿियो न ख़ैरु आहे न। अदा ॿाहिरि वञी जांच कर त अदा जो छा थियो भॼी निकितो या ज़ालिमनि जे वर चढ़ी वियो? अदी अदा हुननि ज़ालिमनि खां भॼी निकितो हूंदो। जेकॾहिं मां ॿाहिरि वियुसि त मूंखे ॿधी खणी वेंदा। पोइ भला तूं ई ॿुधा मूंखे केरु छॾींदो? अदा तोखे अधो पाणी छॾाए वठंदो। वाह अदी वाह अदा वधो पाण खां लिकंदो पोइ मूंखे हुननि खां कीअं छॾाईंदो? अदा तूं जो त साह थो वञे
तूं चवे थी त मां वञी ॿाहिरि पादरनि जे मुंहं में पवां। अदा जेकॾहिं अदा उन्हनि जे हथ में न आयो न घर में गिड़ी तोखे खणी ईंदा पोइ तूं छा कंदे? हा दी इहा बि ॻाल्हि आहे। अदा तॾहिं जमाई थी कि रईस जी औताक ते वटि ख़ुदा पल्लू था त हुते हूंदो। बोलू छा सोचियो अथई? वापसि हलिणो पवंदो। जेकॾहिं केस न कयोसीं न इहे वापसि हलियासीं न रेस खां लाइ छॾींदो। इहो त ख़ैरु आहे न रेस जे पादरनि खां बची पवंदासीं। पर जेकॾहिं मूं फ़रियाद कयो त इहे मुराद वारा मुंहिंजे घर में किड़ी मुंहिंजे बच्चनि जे साम्हूं मुंहिंजो क़त्ल कंदा ऐं रेस बि कोन बचाइण ईंदो। चई थो त वापसि हलूं था, रेस खे पाण मुंहुं ॾिजांइ। पादर मुंहिंजे हिसे जा हूंदा, तूं त कोन खाईंदे न, मां पाणे मुंहुं ॾींदुसि। तूं हलण जी कर, जेका तुंहिंजी मर्ज़ी। हा हल। बाबा मां ऐं रज़न वञूं पिया दावत ते, घर जी पारत हुजे। तूं घर मां निकिरंदे ऐं ही मोह सॼो ॾींहुं बेटा शिरडी लुड़ाणंदो। तुंहिंजो छा हाणे वञे कोन थो बंदो खणाई। बाबा मूंखां पोइ बकरियुनि जे लाइ गाह जी भरी करे रखिया। जी अदा करे छॾींदासीं। छोकिरे खे चई हा न त भत खणी अचे। छोरो पाण खे छा को सम्झंदो आहे ऐं उहो दोस्तनि खे चवंदो त भत ॾियो मां घर खणी वञा। खणी ईंदो भत जो गिरा त लही कोन ईंदो। वञी पोयां चई अचे निफ़ाक़ी रुगो भत जी ॻाल्हि थिए। इन करे मां हिन कमदार खे पंहिंजनि राज़नि ऐं मसइलनि खां परे रखंदो आहियां। मूंखे ख़बर आहे त हिनखे ॿ पातर लॻंदा त सभु कुझु ओगाचे वेही रहंदो। हूं ई बाबा साईं कमदार जे केस जे करे मुराद वारनि खे फाई कोन अची आहे। ख़बर आहे मूंखे त उन्हनि खे फांसी न लॻे हा, पर मां हर तरीक़े सां मुराद वारनि खे परेशान रखणु चाहियां थो ऐं उन्हनि जो जीवन जंजाल करणु चाहियां थो। नंढा नंढा केस उन्हनि जी गिचीअ में विझी उन्हनि खे ज़लीलो ख़्वार करणु चाहियां थो। बाबा साईं कमदार बि मजबूर आहे, छो त उन्हनि जे ॻोठ में रहे थो। उन्हनि मथां केस कंदो त पोइ रहंदो किथे? जे कमदार केस न कयो त का बि वॾी ॻाल्हि न आहे। उन्हनि जो किलो मां खणुसि। मां मुराद वॾी ग़लती करे वेठो आहे। उन मीर शाहनवाज़ जे मथां हथ खयो आहे। मुराद तोखे सुकून सां विहण कोन ॾींदुसि, तुंहिंजो जीअं जंजाल करे छॾींदुसि। सोडल तूं मंसूर खान ॾे निकिरी वञ ऐं उनखे वञी सॼी हक़ीक़त ॿुधाए ऐं उनखे इहो बि चइजां त इहो शाहनवाज़ खान असांजे मथां कूड़ा केस करे ऐं असांजे पोयां पुलिस बचण थो चाहे। सोट तव्हां छा था सम्झो त मंसूर खान हिन कम में असांजी मदद कंदो? बाबा मंसूर खान जा वॾनि वॾनि ऑफिसरनि सां वास्ता आहिनि। जेकॾहिं कंहिं बि ऑफिसर ते ज़ोर रखंदो न त असांजे मथां पुलिस कूड़ा केस कोन कंदी। सोट बहितर थींदो त तव्हां पाण वञी मंसूर खान जे मथां वज़न रखो। तव्हांजे चवण में ऐं मुंहिंजे चवण में फ़र्क़ु आहे। ही मीर शाहनवाज़ खान कोन्हे जेको ताक़तवर ऐं वॾनि जी दाह वरनाए ऐं ग़रीब ऐं मिसकीन जी दाह ॿुधी या न ॿुधी करे छॾे। ही मंसूर खान आहे, हिन ॾे नंढो वञे या वॾो ही सभिनी जी दाह वरनाईंदो ऐं दिलि सां उन्हनि जी मदद कंदो। बाक़ी असांखे रुगो पंहिंजे मसइले खां मंसूर खान खे आगाह करिणो आहे। ठीकु आहे सोट, तव्हां चओ था त मां वेंदुसि। वेंदे न, हींअर ई गाॾी कढाई वञ, पर थोरो ख़्याल सां वञजां, छो त असांजा दुश्मन चारनि तरफ़नि खां पखिड़ियल आहिनि। सोट बेफ़िक्र थी, ख़्यालु रहंदो। हा जेकॾहिं चाहीं त पीरल या अली खान खे पाण सां गॾु वठी वञ। न सोट मुंहिंजी फिक्र न कयो, मां अकेलो ई वेंदुसि। ठीकु आहे। सोप सीरियल डोलाप हाणे तमाम एपिसोड्स ॾिसो HD क्वालिटीअ में। विज़िट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा।